पीपल पार्टी जहिड़ी न पीपल पार्टी खां हज़ार दफ़ा सुठी का सिंध खे का मुतबादल क़यादत थो मिले ऐं पोइ सिंधी माण्हुनि सिंध जो को तब्दीली अहिड़ी का शइ सूरत हाल तव्हांखे नज़र अचे थी? ॾिसो मुख़्तलिफ़ साईं, सच इहो आहे पर चइबो आहे त रियासत जो जेको तरीक़े वारदात इहो हूंदो आहे त वेड़ायो या विरायो ऐं हुकूमत कयो। पर असां वटि बदकिस्मती सां इहो हूंदो आहे त जेकी सियासी पार्टियूं हूंदियूं आहिनि उन्हनि जो पंहिंजो अंदरूनी खाना तरीक़े वारदात साॻियो हूंदो आहे त हू पार्टी कैडर्स खे एतिरो हिक ॿिए जे ख़िलाफ़ नफ़रत एॾी ग़लति प्रोपेगेंडा करे हिन क़िस्म जूं जेके पॉज़िटिव मुस्बत जेके कोशिशूं थियनि पयूं सॼे सिंध जे हमांग पार्टियुनि खे आस्ते आस्ते पाण में वेझड़ाट पैदा करण में, त उन में ही कल्ह जो कन्वेंशन का हिकिड़ी का बहितर राह जोड़े सघे थो, का हिकिड़ी राय बहितर उन में करे सघे थो? मुंहिंजे ख़्याल में त बिल्कुलु उहो जोड़ींदो ऐं उन हमाहंगी खे वधाईंदो ऐं सिंध जी सभिनी धिरुनि खे इहो उत्साह पैदा कंदो त हू बि पंहिंजा इन क़िस्म जा गॾियल प्रोग्राम कनि ऐं सभई गॾिजी वञनि। ऐं सम्झां थो जेका आहे काफ़ी हद ताईं अॻु में बि शुरूआत थी चुकी आहे त जीअं मुज़ाहिरो कादिर मंगसी साहिब जी डियर विज़र्स, डॉक्टर कादिर मंगसी साहब सिंध तरक्की पसंद पार्टी जा चेयरमैन ऐं डॉक्टर असलम परवेज़ साहब उमराणी पंहिंजो अवामी जमहूरी पार्टी जा नायब सदर ऐं उन्हनि जो हिकिड़ो तमामु ॿियो बि तारफ़ आहे जी ज़रीना बलोच जा फर्ज़ंद आहिनि ऐं सिंधी शागिर्द तहरीक SST जा पहिरियां जेके आहिनि सो सदर रही चुका आहिनि ऐं उन्हनि जी पॉलिटिक्स ते तमामु घणी गहरी ही नज़र आहे। पलीअ साहिब सां तमामु घणो वक़्तु उन्हनि जो गॾु गुज़रियो आहे। त अॼु पाण हिकु तमामु पंहिंजो सीरियस ॻाल्हियूं कयूं था जंहिंमें डॉक्टर कादिर मंगसी साहिब ऐं डॉक्टर असलम परवेज़ साहिब ॿिन्ही जूं ॻाल्हियूं जेके आहिनि सो शामिलु हुयूं। जीअं त पंहिंजो 20 डिसंबर ते अवामी जमहूरी पार्टी जो कोटड़ी में कन्वेंशन हो। हीउ कन्वेंशन को हिकिड़ो जलसो न हुयो, को हिकिड़ो आम माण्हुनि जो को मेड़ाको न हो। हीउ कन्वेंशन हिकिड़ो 400 खां 500 सिंध जा उहे लिखियल पढ़ियल जो केडर जेको 40-50 सालनि खां वठी मुसलसिल सियासत ते गहरी नज़र रखे थो, उन्हनि जो हिकिड़ो कन्वेंशन हो। उन में जेको आहे सो डॉक्टर कादिर मंगसी साहब, उन में अयाज़ लतीफ़ पलीओ साहब, उन में पंहिंजो अवामी वर्कर्स पार्टी जो जावेद राजपर साहब, बरख अदीब दानशर जनाब जामी चांडियो साहब ऐं मशहूरु कानूनदान जनाब मामा यूसुफ लिगारी साहब ऐं उनखां सवाइ ॿिया तमामु घणा सियासी वर्कर ऐं तजर्बेकार माण्हू जेको आहे सो उन में रोशन बुरड़ो साहब जेको पंहिंजो सिंध यूनाइटेड पार्टीअ जो जनरल सेक्रेटरी आहे, उहो पुराणो सीनियर सियासी कारकुन आहे, उहे सभु शरीक थिया हुआ। त उन में जेको पेशकदमी थी आहे उन में जेका अॻुभराई थी आहे सिंध जे हम आहंग कोपरस पार्टियुनि खे आस्ते आस्ते पाण में गॾिजण जी, अॼु पाण उन ते ॻाल्हाईंदासूं। अचो त पहिरियां डॉक्टर कादिर मंगसी साहब जो जी तफ़सीली ॻाल्हि ॿोल ऐं ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि ॿोल थियल आहे। महिरबानी करे तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त उहा तमामु गौर सां ॿुधी वञे ऐं उनखां पोइ डॉक्टर असलम परवेज़ उमराणी साहब जी ॻाल्हि ॿोल आहे ऐं पोइ तव्हां ॿिन्ही ॻाल्हियुनि खे गौर सां ॿुधी ऐं ज़रूरु मुंहिंजी ऐं असांजी रहनुमाई कंदा ऐं कमेंट्स कंदा, लाइक कंदा ऐं जन दोस्तनि हिन चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे गुज़ारिश आहे त हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी दोस्तो। पीपल पार्टी जहिड़ी न पीपल पार्टी खां हज़ार दफ़ा सुठी का सिंध खे का मुतबादल क़यादत थो मिले ऐं पोइ सिंधी माण्हुनि सिंध जो को तब्दीली अहिड़ी का शइ सूरत हाल तव्हांखे नज़र अचे थी? ॾिसो मुख़्तलिफ़ साईं, सच इहो आहे पर चइबो आहे त रियासत जो जेको तरीक़े वारदात इहो हूंदो आहे त वेड़ायो या विरायो ऐं हुकूमत कयो। पर असां वटि बदकिस्मती सां इहो हूंदो आहे त जेकी सियासी पार्टियूं हूंदियूं आहिनि उन्हनि जो पंहिंजो अंदरूनी खाना तरीक़े वारदात साॻियो हूंदो आहे त हू पार्टी कैडर्स खे एतिरो हिक ॿिए जे ख़िलाफ़ नफ़रत एॾी ग़लति प्रोपेगेंडा करे ऐं मुख़्तलिफ़ पार्टियूं पंहिंजे पंहिंजे कैडरनि खे ॿियनि पार्टियुनि सां गॾिजण, गॾिजी हलण, गॾिजत करण, बेसा एतमाद करण वारी जेका खूबी आहे उन खां परे रखंदियूं आहिनि ऐं उन वक़्तु इन हद ताईं जो वेड़ जे हद ताईं हलियूं वेंदियूं आहिनि, माण्हुनि जा जाननि जा बि नुक़सान थिया आहिनि ऐं इन में असांजी इहा ई सॼी जेका सियासी क़यादत माॻू जी उहा शामिल रही आहे, हिसेदार रही आहे
जंहिंजे करे सिंध में इहो वॾो हाल पैदा थियो आहे। हाणे उन जो वॾे में वॾो शिकार जेको आहे उहो तरक़ी पसंद पार्टी डॉक्टर कादिर मक्सी थियो। छो जो 40 सालनि खां मुंहिंजे 40 सालनि जे सियासी कैरियर में घटि में घटि 32 साल जेको आहे मुंहिंजे ख़िलाफ़ मीडिया ट्रायल थियो आहे ऐं हर तरह जो कोशिश कई वई आहे त मूंखे सियासी पार्टियुनि में हिकिड़ो अणवणंदड़ किरदार करे पेश कयो वञे ऐं ख़ौफ़नाक करे पेश कयो वञे। पंहिंजे सियासी कारकुननि खे बाक़ाइदे परे रखण जी जेका कोशिश थी आहे त उहा हाणे आस्ते आस्ते सूरत हाल टुटे पई। तव्हां सम्झो पिया त सभिनी जमायतुनि पंहिंजो पाण खे रिव्यू कयो आहे ऐं रिव्यू करण खां पोइ इहो थियो आहे भई आवामी जमहूरी पार्टी तमामु वॾी ज़रूरत कई जो हुननि जो पार्टी कन्वेंशन हो। ओपन कन्वेंशन में अॻु में ईअं थींदो हो पाण वटि जॾहिं लेफ्ट जी सियासत ताक़तवर हुई त लेफ्ट जी पार्टियूं जेके आहिनि या कॉम्पोस्ट पार्टियूं पंहिंजे प्रोग्रामनि में कॾहिं बलोच अॻुवाणनि खे कॾहिं पाकिस्तानी लेफ्ट जे अॻुवाणनि खे पंहिंजे ओपन सेशन में दावत ॾेई घुराईंदियूं मौक़ो ॿुधंदियूं। पर पोइ सालनि खां इहो सिलसिलो बंदि थी वियो त अवामी जमहूरी पार्टी जेका इब्तिदा कई आहे ऐं मूंखे इंतहाई ख़ुशी थी। मां सख़्तु बीमार हुजण जे बावजूदि ईमानदाराना इहो आहे मां राति जो NICVD में हुयमि। सुबुह मां गुड़ तरह में हुयमि त वञी सघंदमि न। पर पोइ मोहन हरीफ़ ख़ान खे चयो मुंहिंजो यार मुंहिंजी तबियत ठीकु न आहे पर मां 10-15 मिंट लाइ तव्हां चङे कम जी इब्तिदा कयो पिया मां 10-15 मिंट लाइ ईंदमि। ऐं आउं जॾहिं उते पहुतमि त उते प्रोग्राम ॾिसी मुंहिंजी तबियत बहाल थी वई। माना सियासी कारकुननि जो जेको आहे टॉनिक सम्झो इहे पॉलिटिकल एक्टिविटी ऐं हिन क़िस्म जी मज़बूत एक्टिविटी आहिनि त मुंहिंजी तबियत बहाल थी वई ऐं उन ॾाढो फ्री माहौल में जेका बि ॻाल्हि ॿोल गुफ़्तगू तव्हांजे साम्हूं आहे। बिल्कुलु हा बिल्कुलु तव्हांजी ॾाढी तमामु फराक दिली आहे वॾी जिगरी आहे ऐं तव्हांजी तबियत नासाज़ जे हूंदे तव्हां जेको हुन में शिरकत कई उनजो मैसेज ॾाढो सिंध में तमामु ज़बरदस्त हुयो आहे। पर हाणे मां आख़िरी हिकिड़ो सुवाल कयां थो तव्हां खां सम्झण बि चाहियां थो ऐं त कराचीअ में तव्हां लखे माण्हू गॾु कया उनजो ॾाढो हिकिड़ो तमामु वॾो इम्प्रेशन पैदा थियो। उन खां पोइ सिध एक्शन कमेटी माण्हू गॾु कया पंहिंजो अयाज़ लतीफ़ अली जो जेको हाल हुयो जेतिरो हुयो वस हुयो उन माण्हू गॾु कया। उन खां पोइ जिस्कम जेको आहे सो इहे सभु असीं सभु गॾु आहियूं मतिलबु सिंध जे ॿेटनि जे मसइले ते जेका बि कराचीअ में सॼी सिंध में हलचल पैदा थी ऐं उनजो हिकिड़ो ज़बरदस्त हिकिड़ो असर बि थियो। पर ही जेके जाहिल हुक्मरान आहिनि असांजा उन पंहिंजी साॻियो उन रिट ते क़ाइमु आहिनि। ऐं तव्हां ॾिठो त कुझु ॾींहं अॻु में इमरान ख़ान हालैंड सां ऐं ॿियनि कुझु मल्टीनेशनल कंपनियुनि सां मुआइदो करे ऐं अञा ताईं हुन ते बज़िद आहिनि त असां ॿेटनि ते पंहिंजो कंस्ट्रक्शन कमु शुरू कराईंदासीं ऐं पीपल्स पार्टी में उनजी मुजरिमानी ख़ामोशी आहे। त पोइ छा असांजी छा अञा ॿी कहिड़ी स्ट्रेटजी हूंदी? मतिलबु तव्हां असां त हिकिड़ी गॾियल हिकिड़ी पुरअमन जदोजहद करे सघूं था। उनखां वधीक फैसला त जेको आहे वरी बि ही स्टेट ई कंदी त आया जेकॾहिं स्टेट उन पंहिंजी ज़िद ते क़ाइमु रहे थी त पोइ असांजी छा हिकमत मिली हूंदी? ॾिसो मुख़्तसर साईं ॻाल्हि इहा आहे त ही हुक्मरान या रियासत ख़ुदि उहा माज़ी जे तलख़ तजुर्बनि खां सबक़ नथी सिखे। इन्हनि हुक्मराननि जी पंहिंजी पाण हुकूमत जी उमिरि केतिरी आहे? मां पंहिंजो सियासी सोच वीचार जे बुनियाद ते चवां थो 2021 इमरान ख़ान पूरो न करे सघंदो। 2020 ते कोविड वग़ैरह मुसीबतुनि जे करे कढी वियो पर 2021 पूरो न करे सघंदो। जो फर्द खे ख़ुदि पंहिंजे हुक्मरानी जेका आहे उहा ठिकरी ते पाड़ हुजे ऐं भला जेकॾहिं सभिनी जहाननि खां ॾाढो मुड़ुस थी वियो त बाक़ी 3 साल न 3 सालनि खां पोइ हुनजी छा पोज़ीशन हूंदी? त क़ौमूं त नस्लनि खां नस्लनि ताईं विढ़ंदियूं न। क़ौमुनि जो इहो मक़सदु कोन्हे डॉक्टर कादिर मक्सी अॼु आहे या न आहे सुभाणे को ॿियो लीडर आहे न आहे पर सियासी पार्टियूं ऐं तारीख़ी जेको सच क़ौमूं जेके खणी हलनि थियूं उहे त क़यामत ताईं रहणियूं आहिनि। उहे काथे पंहिंजे वतन तां विड्रॉ कंदियूं ऐं कीअं कंदियूं? 1 यूनिट ठाहिण वारनि जो बि इहो ख़्यालु हो त असीं 1 यूनिट मड़े छॾींदासीं ऐं पोइ तव्हां ॾिठो त हैदराबाद सिंध कराची सिंध लिखण ॾो बनियल हो। पर पोइ उन 1 यूनिट जो निज़ाम जो छा थियो? मार्शल लॉ जो ज़मानो आयो चयो त बाबा 22 डिवीज़नूं आहिनि 22 सूबा पाकिस्तान में करे छॾियो ऐं पोइ इहा सिंध ऐं फलाना हींअर सूबनि जा हक़ क़ौमुनि जा हक़ इहे ख़तम थी वेंदा। उहे मार्शल लॉ काॾे वयूं हलियूं?
तंहिं करे ही जाहिलनि जी हिकिड़ी फौज आहे जेको जॾहिं इब्तिदा जी कुर्सी ते हूंदा आहिनि त उनखे सवाइ न कॾहिं सीध में ॾिसंगे पंहिंजे खॿे सां ऐं साॼे पासे न ॾिसी सघंदा आहिनि। उनमें बि का मुल्क जी भलाई उन्हनि खे नज़र अचे, उनजे बजाय उन्हनि खे पंहिंजो पेट नज़र ईंदो आहे, पंहिंजा पैसनि जा मुआशी मफ़ाद नज़र ईंदा आहिनि। उन आधार ते हू पॉलिसियूं ठाहींदा आहिनि। हाणे $50 बिलियन चवनि था, इब्तिदाई $60 बिलियन असां हिननि ॿेटनि ते आणींदासीं। तव्हां 10% कमीशन उन्हनि जी रखी वठो त 10% में $10 बिलियन $10 बिलियन त हिननि जा नसुलनि जा नसुल बि कोन कमाए सघंदा, जेके हिकिड़े झटके सां हिन जे वात मां उहा गिफ थी वियो एतिरा डॉलर पैसा ॿुधी। त इन जे करे सॼी सियासी सूबेबाज़ी आहे। तव्हां क़ौम मुतमइन रहे ऐं सिंध जा सोचींदड़, सिंध सां मोहबत कंदड़ सॼी क़ौम मुतमइन रहे त ही क़ौमी बका जी जंग जो मसइलो, असांजी धरती जी जाग्राफिकल क़ौमी वहदत जो मसइलो आहे। हिननि जी कंहिं बि सूरत में असां हिन क़िस्म जी रज़नी करण न ॾींदासीं जो असांजो टुको असांखां खसे ऐं हुनखे वफ़ाक़ जे हवाले कनि या हुते का असांजी मर्ज़ी जे ख़िलाफ़ का डेवलपमेंट ठाहिनि। इंशाअल्लाह असां विढ़ंदासीं, जदोजहद कंदासीं। हू वधि में वधि समुंड में पंहिंजूं लांचूं बीहारे, फोर्सिस बीहारे असांजे ॿेटुनि ते वञण न ॾींदा न। कराची खां वठी कश्मीर ताईं सॼी सिंध जा रोड रस्ते त मालिक असीं आहियूं। बिल्कुलु जॾहिं रोड रस्ता रेलूं बंदि थींदियूं छा थींदो? कराची सॼो मुल्क पाकिस्तान हलाए थो, सिंध सॼी पाकिस्तान हलाए थी। त इन जे करे जॾहिं कराची जाम थींदो, सिंध जा सभु शहर जाम थींदा, त पोइ हिननि जो काॾे गुज़र सफ़र थींदो। इन करे हिननि खे इहा ग़लतफ़हमी कढणु खपे ऐं सिंधियुनि में, छो जो सिंधियुनि खे मायूस करण लाइ रोज़ नयूं ॻाल्हियूं कनि था त बाबा ॾिसो मां क़ौम परस्त में का ताक़त कोन्हे, हिननि पन्नो आकल फौजी छावनी न खपे जा नारा हयां, हिननि जेको सो धारी आबादकारी के खिलाफ नारा हयां, ॾिसो धारिया आबाद थी विया, पन्नो आकल छावनी ठही वई। इहे क़ौम परस्त कुझु न करे सघंदा ऐं ॿेट ठही वेंदा। हिकिड़े पासे हुननि जी इहा मशीनरी जेका प्रोटोन करे माण्हुनि में मायूसी फैलाए थी ऐं ॿिए पासे हू धमाधम पंहिंजी मौज मस्ती सां सिंध ते हमले आवरी में पूरा आहिनि। इन करे इंशाअल्लाह उहो वक़्तु परे न आहे। असांजी सॼी तारीख़ जदोजहद सां भरी पई आहे ऐं रुॻो जदोजहद कोन्हे, असांजे हिसे में कामयाबियूं बि आहिनि जो अॼु असां सिंधी थी पंहिंजे वतन जा मालिक लॻा वेठा आहियूं, टोपी पटको पाए हलूं था, सिंधी ॿोली पढ़ूं था। त इहे सिंध में दरिया जो पाणी अचे थो, सिंधु दरिया जो, त इहा सभु जा सभु जदोजहद जेका सिंधी माण्हुनि, सिंधी क़ौम जी जदोजहद जो नतीजे में असांजी बची सघी आहे। इन करे सिंध मायूस न थिए, इंशाअल्लाह कामयाबी सिंध जे पले पवंदी। बिल्कुलु बिल्कुलु ॾाढो सुठो थियो। तव्हांजी महिरबानी, तव्हां लाइन ते वरितो। ऐं इहो ॿुधाइणु चाहींदुसि त असांजे हिन कन्वेंशन जा 2 सेशन हुआ। पहिरियों तंज़ीमी सेशन हो ऐं उन तंज़ीमी सेशन में असांजा कारकुन ऐं ॿिया हुआ। उनमें जेको चूंडुनि जो मरहला हुआ, ॿिया हुआ, उहे मुकमल कया विया। असांजी रिथाबंदी इहा हुई त जेको असांजो सियासी सेशन हूंदो सो हिकिड़ो अहिड़ो सेशन हूंदो जंहिंमें सभिनी धुरियुनि खे, जेके वॾियूं सिंध जूं अहम धुरियूं आहिनि, उन्हनि खे हिकिड़ी जाइ ते विहारिजे, गॾु कजे त जीअं हिक ॿिए सां पंहिंजे मौक़ुफ़ ऐं ख़्यालनि खे वंडे सघिजे ऐं सिंध में हम ख़्यालीअ जी फिज़ा क़ाइमु कजे। छो त सिंध ते हीअ जेका नई सूरत हाल आहे उन में सिंध ते नए तरह जो हिकिड़ो उहो अहिड़ो वन यूनिट मढ़ियो पियो वञे जंहिंमें सिंधी माण्हुनि खे अक़लियत में आंदो पियो वञे, धारियुनि जी आबादकारी वधाई पई वञे, सिंध खां कराची खसण जूं साज़िशूं पियूं थियनि ऐं सिंध जे ॿेटुनि खे हिकिड़ा अहिड़ा शहर ठाहिया पिया वञनि जंहिंमें धारियुनि जी आबादकारी हूंदी ऐं आलमी साम्राजी कुवतुनि जी जेका सीड़प हूंदी ऐं इहो पोइ उन खां पोइ इहा शयूं असांजे हथनि मां निकिरी वेंदियूं। तंहिंजे करे सिंध जूं हॾ ॾोखी क़ौम परस्त ऐं तरक़ी पसंदि धुरियूं पाण में गॾु विहनि ऐं उन्हनि जी हम आहंगी ऐं ख़्यालनि जी वधिजे। असां हुन में इहो पहिरियों क़दम खयो आहे, पहिरियों ॾाको आहे ऐं असां उमेदु आहे त हिन में ॿियूं धुरियूं शामिल हूंदियूं। तव्हां ॾिठो हूंदो त हिन मंझि असांजूं जेके सिंधी औरत तंज़ीम जूं औरतूं हुयूं ऐं असांजा जेके कारकुन हुआ, ही को अवामी छलो मेड़ न हो, ही उन्हनि कारकुननि जो ऐं असांजे तंज़ीमी माण्हुनि जो मेड़ हो जेके असांजा कारकुन ऐं वर्कर आहिनि। ऐं उन में तव्हां डिसिप्लिन ॾिठो हूंदो त इहो डिसिप्लिन सुबुह जो इहे माण्हू 4 बजे निकिता आहिनि उतां फजर जो ऐं शाम जे आख़िरी घड़ियुनि ताईं बि उन जी जलसे गाह में माण्हू चुरिया न, उहे वेठा हुआ छो त उहे कारकुन हुआ। असांजी भेनरूं उहे असांजूं कारकुन हुयूं जेके उन में मौजूदु हुयूं।
त असां उन माहौल खे भरपूर अंदाज़ सां जोड़ण जी कोशिशि कई ऐं सभई असांजा काफ़ी दोस्त आया बि सही। कुझु आउं सम्झां थो त असांजूं तंज़ीमूं जिन खे असां दावत ॾिनी, जहिड़ो की अवामी तहरीक आहे, उहा के मजबूरियुनि जे सबबु न अची सघी हूंदी, पर असीं सम्झूं था त हीउ जेको पहिरियों ॾाको आहे उन खां पोइ जेके मुख़्तलिफ़ क़दम खणिबा, मुख़्तलिफ़ कोशिशूं वठिबियूं, त उन में समूरियूं धुरियूं अञा बि वधीक गॾु वेहंदियूं ऐं गॾिजी ॻाल्हि कंदियूं। अच्छा, तव्हां डॉक्टर साहब छा सम्झी सघो था त मुस्तक़बिल क़रीब में हिन क़िस्म जूं जेके पॉज़िटिव मुस्बत जेके कोशिशूं थियनि पयूं सॼी सिंध जे हमांग पार्टियुनि खे आस्ते आस्ते पाण में वेझड़ाट पैदा करण में, त उन में ही कल्ह जो कन्वेंशन का हिकिड़ी का बहितर राह जोड़े सघे थो, का हिकिड़ी राय बहितर उन में करे सघे थो? मुंहिंजे ख़्याल में त बिल्कुलु उहो जोड़ींदो ऐं उन हमाहंगी खे वधाईंदो ऐं सिंध जी सभिनी धुरियुनि खे इहो उत्साह पैदा कंदो त हू बि पंहिंजा इन क़िस्म जा गॾियल प्रोग्राम कनि ऐं सभई गॾिजी वञनि। ऐं सम्झां थो जेका आहे काफ़ी हद ताईं अॻु में बि शुरूआति थी चुकी आहे, त जीअं मुज़ाहिरो हो कादिर मंगसी साहिब वारनि जो, त उन्हनि सभिनी खे दावत ॾिनी ऐं असां हुन में भरपूर शिरकत कई। अहिड़े तरीक़े सां सिंध एक्शन कमेटी में काफ़ी धुरियूं गॾु वेहनि थियूं, पर हाणे उनखे शयुनि खे कारकुननि जी लेवल ताईं असां खणी आया आहियूं, छो त जिते इहे शयूं अचनि उते उहो लीडरशिप गॾिजी थी वई मीटिंगुनि में ॿियनि में, पर हीअ जेका गॾियल ॻाल्हि हुई सा कारकुननि जी सतह ताईं हुई ऐं मुंहिंजे ख़्याल में ॿियूं पार्टियूं बि इन खे अपनाईंदियूं ऐं उन में ईंदियूं ऐं इन इन इहा अमल जी एॾी सख़्तु ज़रूरत आहे जो उन खां पोइ को बि इनकार करे न सघंदो ऐं जीअं जीअं माहौल इहो जुड़ंदो त ॿियुनि धुरियूं बि सभई इन क़िस्म जे प्रोग्राम में शरीक थियण लाइ मजबूर त न चइजे। डॉक्टर साहब, माज़ी में बि तमामु घणा कॉन्फ्रेंस हमांग पार्टियुनि जा इताद ठहिया आहिनि, जंहिंमें असीं बि उन में शामिल रहिया आहियूं। मिसलन सिंधी आवाम जो क़ौमी इताद जो ठहणु, उन खां पोइ वरी सिंध क़ौमी इताद जो ठहणु, वरी विच ते जे पासो गैप अची वई, वरी उन खां पोइ जो पासो आदमशुमारी ते गॾियल कॉन्फ्रेंस पार्टियुनि जो इताद, वरी सिंध बचायो कमेटीअ जो इताद, वरी हाणे जो पासो ताज़ो जलाल महमूद शाह जे पंहिंजो अॻुवाणी में सिंध एक्शन कमेटी जो इताद। त इन इताद खां तव्हां अञा अॻिते का पेशरफ़्त थी सघे थी तव्हांजे नज़र में, का उनजा चांसिस आहिनि त इताद जे बजाए के आस्ते आस्ते के शयूं पाण में गॾिजनि ऐं के गॾिजण जा इम्कान तव्हांखे नज़र अचनि था? उनजे बारे में कुझु हिन वक़्तु चई नथो सघिजे, पर इहो सम्झणु खपे त इतिहाद किन मसइलनि ते ठहंदा आहिनि, या त उहे मसइला हल थींदा आहिनि या उहे शयूं पंहिंजे एहतजाजनि जे करे आर्ज़ी तरह सां हुकुमरान धुरियूं जेके आहिनि से पोइ अची वेंदियूं आहिनि। उनजे करे उहो जेको माहौल जुड़ियल हूंदो आहे सो माठो थींदो आहे ऐं जॾहिं माठो थींदो आहे त उहे इतिहाद बेअसर थी वेंदा आहिनि। सिंध एक्शन कमेटी बि काफ़ी अरसे ठहियल आहे, पर काफ़ी मसइला जदोजहद कई, तंहिंखां पोइ मीटिंग न बि थी। हाणे जॾहिं ॿिए जो मसइलो आयो त ॿीहर उहा सिंध एक्शन कमेटी हुन में सरगर्म थी आहे ऐं उहा कोशिशि वठे पई त जेसीं ताईं गॾु थियण ऐं सफ़ा वधी अचणु उहो मुंहिंजे ख़्याल में त ज़रूरत ज़रूरु आहे सिंध जी, ऐं सिंध जी जेका आहे अवाम बि इहो चाहींदो हूंदो, पर उनजे लाइ इन ई क़िस्म जे क़दमनि सां ऐं हमख़्याली खां पोइ उहे शयूं आहिस्ते आहिस्ते जुड़ंदियूं। उन में जे तकड़ कबी त उहो ख़ुदि इतिहाद अॻु में टुटी पवंदा। तंहिंजे करे ज़रूरी आहे त उन्हनि उन माहौल खे जुड़णु ॾिजे ऐं पंहिंजो अमली जदोजहदनि में गॾु हुजिजे ऐं हिक ॿिए जे प्रोग्रामनि में अचिजे ऐं हिक ॿिए खे इज़त ऐं मान ॾिजे ऐं हिक ॿिए जी जेका ख़्यालु रखिजे तंहिंखां पोइ इहो माहौल ठहंदो। आख़िर में बसि तव्हां छो त तव्हांजो हिकिड़ो सियासत में हिकिड़ो अहम किरदारु बि रहियो आहे, सियासत में ॾाढो संजीदा क़िस्म जी पॉलिटिक्स जा तव्हां सरवान बि रहिया आहियो। आख़िर में मां हिकिड़ी इहा ॻाल्हि पुछंदुसि त जेका कल्ह मां उन कन्वेंशन में पाण बि हुयुसि, उन में अयाज़ लतीफ़ अली जी ॾाढी हिकिड़ी वज़नदार ॻाल्हि रखी ऐं ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि रखी त सियासी पार्टियुनि जो कमु आहे प्रेशर पैदा करणु, जलसा करणु, जुलूस कढणु, पंहिंजो एहतजाज करणु, धरणा हणणु। उन खां पोइ छा आहे, उन खां मतिलबु हाणे जीअं मिसल हिन ॿेटनि जे मसइले ते पंहिंजो सिंध एक्शन कमेटी, पंहिंजो अवामी जमहूरी पार्टी, क़ौमी अवामी तहरीक, सिंध तरक़ी पसंद पार्टी, मतिलबु त या जिस्कम
मतिलबु त जेकी बि कोपरस पार्टियूं हुयूं उन्हनि पंहिंजे पंहिंजे सिर सां जेको आहे कोशिशूं कयूं, ज़ोर आज़मायो ऐं सभु पंहिंजो जेके बि पुरअमन जेका हुई, पर उन खां पोइ बि जेका हुकमरान धुर आहे उहा सिंध हुकूमत हुजे या वफ़ाक़ी हुकूमत हुजे, उन्हनि जे कन ते मतिलबु त हिकिड़ो प्रेशर त पैदा थियो, पर इमरान खान उन खां पोइ वरी जेको आहे फिनलैंड अलाए कहिड़नि ॿियनि हालनि जे मुल्कनि सां जेको आहे एग्रीमेंट कई ऐं अञा उन ते बज़िद आहे त इहो जेको आहे बेट वफ़ाक़ जा असीं उन ते कनि, त पोइ छा हिकमत अमली हूंदी उन्हनि असां समूरनि कोपरस पार्टी जी? साईं, हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु खपे त जेके बि अंदरूनी जदोजहदूं थियनि थियूं उन ते ख़ारिजी हालतूं पंहिंजा असर विझनि थियूं। अयूब खान जो वञुवट हो, अयूब खान जे वञुवट में माण्हू जो वॾो ख़ौफ़ ऐं हिरास हो, पर वञुवट जे ख़िलाफ़ जॾहिं जदोजहद हली पई त कंहिंखे बि उमेद कोन्हे त वञुवट जदोजहद कामयाबु थींदी, पर वञुवट टुटण तॾहिं थियो जॾहिं हुननि मुसलसिल एॾियूं ग़लतियूं कयूं ऐं उनजे करे एॾो दबाव पैदा थियो ऐं ख़ुदि जेके ॿाहिरियूं जेके हालतूं हुयूं सो एॾो बदिलजी वयूं जो उहो वञुवट त छा टुटियो पर मुल्क बहद थी वियो। जेकॾहिं हुकुमरान अॻु में न तब्दीली आणींदा, पंहिंजे पाण खे दुरुस्त न कंदा ऐं पंहिंजी जेका अवाम जा मसइला ऐं मज़लूम क़ौमियतुनि जे मसइलनि खे अहमियत न ॾींदा त ही सूरत हाल जेका एहतजाजनि जी आहे, ही जेके जदोजहदूं आहिनि, तिन में पाकिस्तान हिकिड़े अहिड़े सूरत हाल में रहे थो जंहिंमें तमामु घणियूं कुवतूं ताक़तूं उन में मुख़्तलिफ़ नज़र सां उन्हनि शयुनि खे ॾिसनि थियूं। मुंहिंजे ख़्याल में त हिन मुल्क जे हुकुमराननि खे इहो सोचणु खपे ऐं सोचणु ज़रूरी आहे त हिननि खे पंहिंजे शयुनि खे बचाइण जे लाइ ऐं हिन मुल्क में अमुन ऐं बरक़रार रखण जे लाइ पहिरें ॾाके ते जेके आहे हिननि मसइलनि खे फौरी तरह सां हल कनि। इहो त बेवकूफ़ी थींदी जेकॾहिं हीअ इन क़िस्म जा क़दम खणंदा। असांजी जदोजहद डिघी थी वेंदी, पुरअमन जदोजहद खे असीं वधीक एहतजाज कंदासीं, वधीक कानूनी जंग कंदासीं, जे वधीक तकलीफ़ूं आयूं त सिंध जे माण्हुनि अयूब खान जे दौर में बि सचियूं आहिनि। ज़ालक जे दौर में तव्हां ॾिसो केॾियूं तकलीफ़ूं हुयूं, माण्हुनि खे कोड़ा लॻा, फटका लॻा। सिंधी माण्हू तकलीफ़ुनि बर्दाश्त कंदे हिबकंदा न आहिनि जेसीं ताईं उन मसइले खे हल नथो थिए। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में जेतिरो वॾो असांजे लाइ मसइलो आहे एतिरो ई वॾो मसइलो हिन हुकुमरान धुरियुनि जे लाइ आहे, त उहे बि सोचीनि सही ऐं उन्हनि खे बि ख़्यालु करणु खपे।